गमड़ के कच्चे वारे इलाइक़े में जीव झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। 10 खां वधीक हथियार बंद रहिज़ननि हिक घर में गिड़ी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। 3 घर भातियुनि खे अबधी निंड सुम्हारे छॾियो। गोलियूं लॻण सबबि मक़तूल घर धणी जूं 2 न्याणियूं ज़ख़्मी थी पयूं। पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। पंहिंजे नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गमड़ जे कच्चे वारे इलाइक़े में इंसानियत जे दुश्मन 10 खां वधीक हथियारबंद रहिज़ननि जे राज काह करे हिक घर में गिड़ी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। 3 घर भातियुनि खे अबधी निंड सुम्हारे छॾियो। मक़तूलनि में सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द बि शामिल आहे, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि मक़तूल घर धणी जूं 2 न्याणियूं ज़ख़्मी थी पयूं। गमड़ जे कच्चे में फुलू थाणे जे हद ॻोठ पुनल ख़ान कोराईअ में हथियारबंदनि ॻोठाणे नादर हुसैन कोराईअ जे घर में गिड़ी फायरिंग करे घर धणी नादर हुसैन पुट पुनल ख़ान कोराई, संदसि घरवारी मुसम्मत ज़ुबैदा ऐं संदन गबरू पुट सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द फयाज़ हुसैन कोराई खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल नादर हुसैन जूं 2 न्याणियूं 15 वरनि जी फ़ाइज़ा खे बाह में ऐं 6 वरनि जी ॿारड़ी रहीमा खे जंघ में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पयूं। खूनी वाक़े बाद हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। गुज़िरियल राति देर सां थियल अहिड़े हमले जो इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई ऐं तफ़सील वठण बाद वारसनि सां गॾु मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी न्याणियुनि खे खणाए गंबट गेम्स सिटी अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मी भेनरुनि खे इलाज ॾिनो वियो। जॾहिं त मक़तूल 3 भातियुनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया, जेके एम्बुलेंस ज़रिए खणाए वापसि ॻोठ पहुता त कोहराम मची वियो ऐं माहौल सोगवार बणिजी वियो। जीव झोरींदड़ अहिड़े खूनी वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। होॾां मक़तूलनि जे वारिस न्याणियुनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति देर सां असीं घर में निंड सुतल हुआसीं त इलाइक़े में दहशत जी अलामत बणियल धाड़ियल बच्चल उर्फ़ बच्चू कोराई पंहिंजे 10 खां वधीक हथियारबंद साथियुनि सां गॾु संदन घर में गिड़ी आया ऐं अचण सां असांजी अमर जीजल ऐं बाबा खे गोलियूं हणी मारे छॾियो। जॾहिं त असांजे भाउ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द फयाज़ हुसैन खे खंभे खणी विया ऐं ॻोठ जे ॿाहिरां खेसि क़त्ल करे छॾियो। फयाज़ हुसैन कोराई जिसाफ़ जो अॻुवान सिंध यूनिवर्सिटी में पाकिस्तान स्टडीज़ जे फाइनल ईयर जो शागिर्द हो। हुननि चयो त धाड़ियलनि असांजो घर उजाड़े कहर करे छॾियो आहे। पुलिस अख़्तियारनि खे इल्तिजा आहे त हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾां SHO फुलू निज़ाकत अली अबड़े राब्तो करण ते ॿुधायो त गुज़िरियल राति देर सां 3 भातियुनि जे क़त्ल जो इतला मिलियो, जंहिं ते पुलिस पार्टी समेत वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। जॾहिं त मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी न्याणियुनि खे खणाए गंबट गेम्स सिटी अस्पताल पहुचायो। SHO वधीक ॿुधायो त इब्तिदाई जांच मूजिबि धुरनि में तक़रीबन 3 ॾहाका अॻु खूनी तकरार तां ज़ाती दुश्मनी हलंदड़ हुई, जंहिं तां वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त हथियारबंदनि जा पेरा खणाया जेकी दरिया पार आकल वारे इलाइक़ा ॾांहुं विया आहिनि। ॿिए तरफ़ ज़रियनि मूजिबि तक़रीबन 3 खां 4 ॾहाका अॻु ॿिन्ही धुरनि में कारां जे तोहमत तां खूनी तकरार शुरू थियो हो। होॾां खूनी वाक़िए मुतलिक़ सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थियल आहे, जंहिंमें मक़तूलनि जी बिरादरीअ जो ई हिकु हमराह, जंहिंजो नालो सत्तार कोराई ॿुधायो पियो वञे, हथियार खणी 3 घर भातियुनि जे क़त्ल वारे वाक़िए जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे ऐं हू चई रहियो आहे त 10 साल अॻु मुंहिंजे भाउ ऐं भेण खे क़त्ल कयो वियो हो ऐं घर साड़िया विया, ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो। मां फ़ैसिलो घुरंदो रहियुसि पर फ़ैसिलो बि न ॾिनो वियो, जंहिंखां पोइ मजबूर थी मां पंहिंजे पलांद तौरु 3 ॼणनि खे क़त्ल कयो आहे, जॾहिं त कंहिंखे बि अगवा नाहे कयो।